अस्सलाम वालेकुम। मां आहियां आरिफ हुसैन ऐं मां अॼु मौजूदु आहियां ज़िला मटियारी जे शहर हाला में, जिथे अल ख़िदमत फाउंडेशन तरफ़ां आगोश सेंटर क़ाइमु कयो पियो वञे। हिते अटकल 200 यतीम ऐं बेसहारा ॿारनि जी तालीम, खाद खुराक, सेहत ऐं राइश जो बंदोबस्तु कयो वेंदो। हीअ आहे आगोश सेंटर, जिथे लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, रूम्स, ही बिल्डिंग 2 फ्लोरनि ते मुश्तमिल आहे ऐं हीअं ॾिसी रहिया आहियो त हिन जो कमु हली रहियो आहे। इंशाअल्लाह दिसंबर 2021 ताईं ही प्रोजेक्ट मुकमल थी वेंदो ऐं इन जो इफ़्तिताह पिणु कयो वेंदो। यतीम ऐं बेसहारा ॿारनि जी हर आसाइश लाइ ही सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जिते मस्जिद जो पिणु बुनियादु रखियो वियो आहे ऐं ॿारनि लाइ स्कूल पिणु तयारु कयो वेंदो। अल ख़िदमत जूं ख़िदमात साराह जोगियूं आहिनि। असांखे घुरिजे त असां बि इन्ही कार ख़ैर में पंहिंजो हिसो मिलायूं।